अस्सलाम वालेकुम मुझा प्यारा भाइरो ऐं भेनरो। आऊं आहियां मोहम्मद इसाक परियार। अॼु नौजवान लाइ रोज़गार जा मौक़ा बाबति मुंहिंजो टॉपिक आहे। अॼु आऊं ॻाल्हाईंदुसि हिकु अहिड़े मौज़ूअ ते जेको हर नौजवान जी दिलि जो आवाज़ आहे। रोज़गार जा मौक़ा बेरोज़गारी असांजे समाज जो वॾे में वॾो मसइलो बणिजी चुकी आहे, पर अॼु उन जा हल बि मौजूदु आहिनि। अचो त गॾिजी रोज़गारी जो मसइलो असांजे मुल्क में लखे नौजवान पढ़ाई मुकमल करण खां पोइ बि बेरोज़गार वेठल आहे। सरकारी नौकरी जूं पोस्टूं घटि आहिनि, रवायती रोज़गार केतिरा आहिनि ऐं हर हिकु नौजवान खे नौकरी नथी मिली सघे। इहो ॾुखियो मसइलो आहे, पर मुस्तक़िल न आहे। नौजवान सिर्फ़ सरकारी नौकरीअ ते ध्यानु ॾियनि था, पर यादि रखो दुनिया जेका आहे उहा सिर्फ़ नौकरी ते नथी हले। ज़राइत, वापार, दस्तकारी, कारखाना ऐं इहे सभु रोज़गार जा वॾा ज़रिया आहिनि। नंढे खां नंढो कमु बि इज़त वारो आहे। अॼु जे दौर में दुनिया ऑनलाइन आहे। अवां फ्रीलांसिंग, ग्राफिक डिज़ाइनिंग, डेटा एंट्री, सोशल मीडिया मार्केटिंग, यूट्यूब, फेसबुक उन तां बि कमाई करे सघो था। हिन लाइ अव्हां खे सिर्फ़ हिकु सादो नंढो मोबाइल उन जी ज़रूरत आहे। केतिरा ई नौजवान फेसबुक ते पंहिंजे घर में वेही ऑनलाइन बि कमु करे माहवार लखे रुपया कमाए रहिया। नंढा कारोबार ऐं दस्तकारी, जेकॾहिं अव्हां वटि ऑनलाइन मौक़ा न आहिनि त नंढो कारोबार शुरू करियो। मिसाल तौर दुकान, कपिड़ा, ॻोठाणियूं शयूं या दस्तकारी। सिंध में हथ जे कम जी वॾी अहमियत आहे। नंढे कम खां शुरू कयो, आहिस्ते आहिस्ते वॾो थींदो। सलाहियत सिखण जी अहमियत। सलाहियत सिखण जी अहमियत आहे त दुनिया जे स्किल नौजवान यादि रखो त रोज़गार सिर्फ़ तइलीम न पर सलाहियत सां मिले थी। जेकॾहिं अव्हां वटि का बि स्किल या को कुंड कुड़िछ में आहे त पोइ आउं सम्झां थो स्किल वारो माण्हू कमाए सघे थो। वक़्तु ज़ाया न करियो। वक़्तु ज़ाया करण खां बदिरां का नई शइ सिखो ऐं उन ते कमु करियो। प्यारा नौजवानो, बेरोज़गारी जो इलाज महिनत, हौसला ऐं सलाहियतूं आहिनि। नंढे कम खां कमु शुरू करियो, रोज़गार लाइ महिनत करियो, नयूं सलाहियतूं सिखो ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे रोशन बणायो। अचो त असां इहो वचन करियूं त असां बेरोज़गारीअ जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं महिनत ऐं ईमानदारीअ सां कंदासीं। महिरबानी दोस्तो, जिन मूंखे ॿुधो, जेकॾहिं अव्हां खे हीअ वीडियो पसंदि आई आहे त महिरबानी करे लाइक शेयर करियो ऐं मुंहिंजे फेसबुक खे ऐं चैनल मुंहिंजे यूट्यूब चैनल MIP व्लॉगर खे सब्सक्राइब कयो त जीअं अहिड़ियूं मुंहिंजूं वीडियो अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। इनशाला वरी कंहिं नए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताणी ॾींदो ज़ोहेब अली परियाणी, मोहम्मद इसाक परियाणी खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।